दोस्तों हींअर इन महफ़िल जो पंजो ख़ूबसूरत तरीन कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि। अॼोकी राति रही पओ त मुंहिंजी दिलि थी घुरे, ओ जानी दिलि थी घुरे, जानी पोइ केरु जिए केरु मरे, ओ हो थी न परे। वाह जो कलाम आहे दोस्तों। ऐं जो शाइर आहे नियाज़ मोहम्मद पिताफ़ी। शाइरी बि ख़ूबसूरत आहे ऐं उस्ताद जलाल चांडी जी गायकी त पंहिंजो मट पाण आहे दोस्तों। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ॿुधिजो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 155 तव्हां ॿुधी रहिया आहियो। शाइर शमन अली मलिक कोसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो प्यारो दोस्त ऐं शीदाई आशिक़ ऐं दीवानो मस्तानो आहे दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। जवाब न आयो अञा ताईं पिता राहूं रोज़ ॾिसां अॼोकी राति रही पोइ त मुंहिंजी पेशकेश कामरान जानी सिंधी। पेशकेश कामरान जानी सिंधी।